दौलतपुर से फनवा ख़बर शामिल किया था। फ़कीर हक़नवाज़ कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक दौलतपुर से फन भा पारा भीड़ के मुबीना अगवा वारो मामलो बुझो थाणी पुलिस पारा मगवी के आज़ाद कराइण जवाबदार के गिरफ्तार करण की दावा खेनि दौलतपुर अदालत में पेश किया वियो। तफ़सील मूजिब कुछ वक्त अॻु वेगे भाउ अली भुट्टो उर्फ ओठो पारा मुबीना अगवा कयल दीनू मशीन वासी भीड़ सना ओठो के बुझो कुंदा दौलतपुर से फन पुलिस गजल कामयाब कार्रवाई करे बलोचिस्तान के इलाके हब में बाजियाब कराने की दावा कंदे अगवा के इल्जाम हेठ आयल नारी के भाउ अली भुट्टो के गिरफ्तार करे बिन्ही भाउ भेण के सिविल जज जोडिशनल मैजिस्ट्रेट दौलतपुर सिफन की अदालत में पेश किया वियो। याद रहे तो कुछ वक्त अॻु नारी सना के वालिद फिदा ओठो बुझो थाने ते पंहिंजी अगूणी ज़ाल आमिना पुट अली भुट्टो उर्फ ओठो मथा पंहिंजी ॿी घरवारी जे धीअ सना ओठो के अगवा जो केस दाख़िल करायो हो। संदसि अॼु की अदालत पेशी बैदि उन हवाले से कंदा थाने ते SHO कुर्बान राजपर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त कोर्ट पारां ॿिन्ही ॼणनि खे 22 डिसंबर ताईं 5 ॾींहंनि जे लाइ रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। 5 ॾींहंनि बैदि ॿीहर खेनि कोर्ट में पेश कयो वेंदो जॾहिं त पुलिस तहवील में वरितल ॿिन्ही ॼणनि खे मीडिया खां परे रखियो वियो आहे।